नासिम मिप ख़ास जी अदालत बारड़ी आमना कंडाणी कतल केस के जवाबदार के 4 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सील मालूम किता तालिब शर खां। जी तालिब, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 10 ॾींहं अॻु झिलूरीअ मां अगवा बैदि क़तल कयल मासूम न्याणीअ जे केस में गिरफ़्तार जवाबदार पुलिस जे सख़्त पैर हेठि अदालत में पेश कयो वियो। 4 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। तालके थाणे जे अंदरि झिलूरीअ में 8 सालनि जी मासूम न्याणी आमना कुंडाणी खे अगवा करे बेदर्दीअ सां क़तल करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल जवाबदार ज़ाहिद खस्कलीअ खे जुडिशनल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो, जितां पुलिस 4 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड हासिल करे वरितो। अदालत में जवाबदार जी सुञाणप परेड कराई वई, जिते केस में शाहिद ॼाणायल मक़तूल नंगरीअ जे मामन अहमद अली ऐं मोहम्मद अली जवाबदार खे सुञातो। केस जी ॿुधणी 17 नवंबर ताईं मुलतवी कई वई। उन खां अॻु जवाबदार खे टिनि थाणनि जे SHO ऐं SSP जे स्क्वाड गार्ड जी सख़्त पैर हेठि अदालत में पेश कयो वियो। पुलिस जवाबदार खे मुंहं ते कपिड़ो ॾेई अदालत में आंदियो ऐं मीडिया सां ॻाल्हाइण न ॾिनो वियो। जी तफ़सील ॾियण जे लाइ तालिब, महिरबानी।